ॾहरकी में हसास इदारनि जे अमलदारनि पुलिस सां गॾिजी गुज़िरियल राति देर सां शहर जे हिंदू पाड़े चांद मोहल्ला में हिकु जॻह ते छापो हयो। छापे दौरान पुलिस जॻह मां मुल्की तोड़े गैर मुल्की शराब जा दर्जने कार्टून हथ करे वरिता आहिनि। जॾहिं त छापे दौरान पुलिस खे ॾिसंदे ई मंशियात फरोश कारोबार कंदड़ 3 जवाबदार फरार थी विया। जे बाद पुलिस वॾी मक़दार में हथ आयल शराब जूं 100 बोतलूं थाणे ते खणी आई। इन सिलसिले में ॾहरकी पुलिस जो चवणु हो त खुफ़िया इतला ते गुज़िरियल राति देर सां पुलिस हसास इदारे जे अमलदारनि सां गॾिजी शहर में हिंदू पाड़े चांद मोहल्ला में हिकु जॻह ते छापो हणी 50 खां मथे मुल्की तोड़े गैर मुल्की शराब जी मुख़्तलिफ़ क़िस्म जा दर्जने कार्टून हथ कया आहिनि। जॾहिं त पुलिस खे ॾिसंदे ई मंशियात जो कारोबार कंदड़ पुरुषोत्तम लाल ऐं ॿिया फरार थी विया आहिनि। पुलिस मूजिबि फरार थींदड़ मंशियात फरोशनि ख़िलाफ़ मनशियात हुदूद ऑर्डिनेंस तहत केस दाख़िल कयो वियो आहे, जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। असांखे ब्यूरो ॿीहर ॿुधाईंदल त ॾहरकी में हसास इदारनि जे अमलदारनि जो पुलिस सां गॾु घर ते छापो शराब जूं 100 बोतलूं हथ कयूं वियूं आहिनि। हिंदू पाड़े चांद मोहल्ला में हिकु जॻह ते छापो हयो वियो। छापे दौरान पुलिस खे जॻह मां मुल्की तोड़े गैर मुल्की शराब जा दर्जने कार्टून हथ कया विया आहिनि।